Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सुप्रीम कोर्ट क़ौमी असम्बली जे 31 मार्च वारे इजलास जा मिनट्स तलब करे वरिता। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त आइन जा हुकुम रूल्स खां मथां हूंदा आहिनि। माज़ी में अदालत गैर आइनी क़दमनि ते मुदाख़लत कंदी रही आहे। निगरान हुकूमत जे क़याम जो वक़्तु शुरू थी वियो आहे, पर सभिनी जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ते खुटल आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना त बेतमादी रिथ जमा कराइण जे तरीक़ेकार ते आइन ख़ामोश आहे। छा हिक नंढड़ी गैर आइनी हरकत ते अदालत खे पार्लियामेंट में मुदाख़लत जो इख्तियार हूंदो? अव्हां अदालत जा दरवाज़ा पार्लियामेंट जी कार्रवाई जे लाइ खोले रहिया आहियो। अदालत पार्लियामेंट जी कार्रवाई जा रूलिंग खे गैर कानूनी करार ॾियणु शुरू कयो त केसिस जा ढेर लॻी वेंदा। हुकूमती वकीलनि जी इस्तदा ते ॿुधणी सुभाणे सुबुह 11 वॻे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त निगरान हुकूमत जो अमल रुकियल आहे। कोशिश आहे त सुभाणे फ़ैसिलो ॿुधाए छॾियूं। स्पीकर अदालती जांच खां सवाइ परदेही साज़िश जे हवाले सां रूलिंग नथो ॾेई सघे। सबूत ऐं शाहिदनि खां सवाइ पार्लियामेंटेरियन खे गद्दार करार ॾियण बि आइन जी भञकड़ी आहे। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रब्बानी जा सुप्रीम कोर्ट में दलील। रज़ा रब्बानी इस्तदा कई त अदालत डेप्यूटी स्पीकर जी रूलिंग गैर आइनी करार ॾिए। नेशनल सिक्योरिटी कमेटी जा मिनट्स ऐं मुबैना ख़त तलब करण सां गॾु असेंबली बहाल करे। नून लीग जे वकील मखदूम अली ख़ान चयो त गैर आइनी क़दम खे आइनी इस्तेहकाक हासिल नथो थी सघे। अॻूणे चीफ जस्टिस खे निगरान वज़ीर आज़म तौरु नामज़द करणु अदालत ते असरअंदाज़ थियण जी कोशिश आहे। अदालत प्रीमियर इंटेलिजेंस एजेंसी चीफ खे इन कैमरा ॿुधणीअ में घुराए ब्रीफिंग वठी सघे थी। इमरान नियाजी ने पार्लियामान के 197 मेंबर्स को गद्दार करार दिलवाया है डिप्टी स्पीकर की रूलिंग के जरिए। तो मैं आज मुतालबा करूंगा जनरल बाजवा से, जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ है, मैं आज मुतालबा करूंगा DGISI से, जो नेशनल सिक्योरिटी काउंसिल के मेंबर हैं, कि अगर खुदा ना खास्ता हमने गद्दारी की है तो फिर ये सबूत कौम के सामने ले आएं। क्या वो मिनट्स उन्होंने साइन किए गए? क्या वो मिनट्स उन्होंने देखे, वेट किए? और एस्टेब्लिशमेंट ने या जिस महकमे ने भी वो मिनट्स बनाए हैं, क्या उनकी अप्रूवल थी? नवाज़ लीग अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान डेप्यूटी स्पीकर ज़रिए अपोज़िशन जे 192 मेंबर्स खे गद्दार करार ॾियारियो। असां मुतालबो कयूं था त जेकॾहिं असां गद्दार आहियूं त आर्मी चीफ ऐं DGISI क़ौम आॾो सबूत पेश कनि। जनरल बाजवा खां सवाल आहे त छा उन क़ौमी सलामती कमेटी जे मिनट्स ते सही कई आहे? इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त नेशनल सिक्योरिटी कमेटी जे इजलास में ऑफिशियल दावत ई न मिली हुई, शिरकत कीअं कयूं हा? पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आइन तोड़ सरप्राइज़ न पर गद्दारी आहे। आइन जी भञकड़ी मज़ाक नाहे। बरतानवी ख़बरूं इदारे के इंटरव्यू में बिलावल चयो आहे त ज़रूरी आहे त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में शरीक ॿियनि माण्हुनि जो मौक़िफ़ बि साम्हूं अचे, छाकाणि त इजलास जे नतीजे में वज़ीर आज़म इमरान ख़ान चई रहियो आहे त पार्लियामेंट जा 197 मेंबर्स गद्दार आहिनि। अपोज़िशन क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में छो न आई? छा अपोज़िशन खे ख़बर हुई त खेनि इजलास में शर्मिंदा थियणो पवंदो? PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त हर मामले ते फ़ौज खे गिहलणु सुठो समझ न आहे, मुख़ालिफ़ पंहिंजो ई नुक़सानु कंदा। निगरान हुकूमत में ज़िम्मेवारी मिली त निभाईंदुसि, पर अञा ताईं कंहिं बि सरकारी सतह ते राब्तो नाहे कयो।
अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त निगरान हुकूमत में ज़िम्मेवारी मिलण जी आछ थी त गौर वीचार बाद जवाब ॾींदुसि, कोशिश कंदुसि त सिस्टम जी बहितरी जे लाइ क़दम खणां। तहरीक इंसाफ़ निगरान वज़ीर आज़म जे लाइ जस्टिस रिटायर्ड गुलज़ार अहमद खे उम्मीदवार नामज़द करण जो ऐलान कयो हो। पंजाब असेंबली जो सुभाणे सॾायल इजलास 16 अप्रैल ताईं मुलतवी। डेप्यूटी स्पीकर इजलास मुलतवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुल्क में सियासी अदम इस्तेहकाम सबब रुपए जो मुल्ह वधीक किरी पियो। इंटरबैंक में हिक ॾींहं दौरान डॉलर जे अघ में ₹1.31 वाध। डॉलर तारीख़ जी बुलंद तरीन सतह ₹185 ताईं पहुची वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹186 जो थी वियो। अमरीका इमरान ख़ान तरफ़ां लॻायल इल्ज़ाम हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾिया। परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त अमेरिका ते लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। अमेरिका कंहिं हिक सियासी पार्टी खे सपोर्ट नाहे कंदो। रूस दावा कई आहे त अमेरिका इमरान ख़ान खे रूस जो दौरो रद्द न करण ते नाफ़रमानी जी सज़ा ॾिनी आहे। इतिहादी हुकूमत में सदाई ब्लैकमेल कंदा आहिनि। ईंदड़ हुकूमत पंहिंजनि माण्हुनि जी अक्सरियत सां ठाहींदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुख़ालिफ़ भॼण जा बहाना ॻोल्हे रहिया आहिनि। जेकॾहिं स्पीकर रूलिंग में आइन जी भञकड़ी कई आहे त एक्शन थी सघे थो। सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त तहरीक इंसाफ़ खे छको ॻिचीअ में पइजी सघे थो। जेकॾहिं आइन ऐं कानून तहत फ़ैसिला थियनि हा त हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। इलेक्शन कमीशन सेनेट में अपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी ऐं संदसि पुट अली हैदर गिलानी जी नाअहलीअ बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सेनेट चूंडुनि दौरान अली हैदर गिलानी जे तकरारी वीडियो वायरल थियण खां पोइ PTI जी मलिका बुखारी ऐं ॿियनि इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो हो। इलेक्शन कमीशन नाअहलीअ बाबति दरख़्वास्त ते नून लीग जे सेनेटर इसहाक डार खे बि नोटिस जारी करे छॾिया। लाहौर जी अदालत अॻूणे DG FIA बशीर मेमून जी उबूरी ज़मानत में 26 अप्रैल ताईं वाध करे छॾी। बशीर मेमून जे वकील दावा कई आहे त अदालत बशीर मेमून ख़िलाफ़ जांच रोकण जो हुकुम ॾिनो आहे। बशीर मेमून ते करप्शन इख़्तियार ओरांघड़ जा इल्ज़ाम आहिनि। रोहड़ी जी अदालत पूजा कुमारी क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो। जवाबदार वाहिद बख़्श लाशारी, रईस लाशारी ऐं साईं बख़्श लाशारी खे 19 अप्रैल ते ॿीहर पेश करण जो हुकुम। सकरन में 3 औरतुनि घर भातियुनि जे मुबैना तशद्दुद खां तंग थी रोहड़ी केनाल में टपो ॾेई छॾियो। हिक फौत, 2 खे बचायो वियो। ॻोठ मोहम्मद ज़रदारी वासी गुलनाज़ सतभराई ऐं अलह बचाई ज़रदारी रोहड़ी केनाल में टपो ॾिनो। औरत सतभराई ॿुॾी फौत। मक़ामी माण्हुनि 2 औरतुनि खे बचाए वरितो। औरत गुलनाज़ ज़रदारी चयो आहे त असां घर भातियुनि जे तशद्दुद खां तंग थी इंतिहाई क़दम खयो।
सेवन भरिसां ओठा ऐं हाले पोटा तकरार तां ज़ख़्मी थियल हिकु वधीक फौत थियण बाद माउ जे वेलनि जो अंगु 3 थी वियो। मक़तूल जमशेद ओठो 2 ॾींहं अॻु ज़मीन जी मालिकियत तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियो हो। नौजवान जो लाश कराचीअ मां सेवन मुंतक़िल कयो वेंदो। वाक़े बाद धुरियुनि में छिक ताण तेज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हवाले थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।